हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। मेहड़ मां शोरूम मालिक जे घर मां सोना ज़ेवर रोक रक़म क़ीमती सामान समेत 1 करोड़ रुपयनि जी चोरी थी पई। बी सेक्शन थाणे जी हद कलोड़ा पाड़े मां ख़ुदाबख़्श जुणेजे जा घर मां जवाबदार चोरी करे विया। जवाबदार सोना ज़ेवर रोक रक़म क़ीमती सामान समेत 1 करोड़ रोक रक़म बुहारे विया। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। मेहड़ मां शोरूम मालिक जे घर मां सोना ज़ेवर रोक रक़म क़ीमती सामान समेत 1 करोड़ रुपयनि जी चोरी थी आहे। बी सेक्शन थाणे जी हद कल्होड़ा पाड़े मां ख़ुदाबख़्श जुणेजो जे घर मां जवाबदार चोरी करे विया। जे नाज़रीन असां हाणे जॉइन कयो आहे, अवां खे आगाह कंदासीं। जवाबदार सोना ज़ेवर रोक रक़म क़ीमती सामान समेत 1 करोड़ रुपयनि जी चोरी करे विया। अवां खे आगाह कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मेहड़ मां शोरूम मालिक जे घर मां सोना ज़ेवर रोक रक़म क़ीमती सामान समेत 1 करोड़ रुपया चोरी कया विया। बी सेक्शन थाणे जी हद कलोड़ा पाड़े मां ख़ुदाबख़्श जुणेजे जे घर मां जवाबदार चोरी करे विया। जवाबदार सोना ज़ेवर रोक रक़म क़ीमती सामान समेत 1 करोड़ रुपया रोक रक़म बुहारे विया। जे नाज़रीन असां हाणे जॉइन कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। मेहड़ मां शोरूम मालिक जे घर मां सोना ज़ेवर रोक रक़म क़ीमती सामान समेत 1 करोड़ रुपयनि जी चोरी थी वई आहे। बी सेक्शन थाणे जी हद कलोड़ा पाड़े मां ख़ुदाबख़्श जुणेजो जे घर मां जवाबदार चोरी करे विया। ॿुधाए पियो वञे त जवाबदार सोना ज़ेवर रोक रक़म क़ीमती सामान समेत 1 करोड़ रुपया बुहारे विया।